जे अगर जीवन भर कोई शुभ कर्म कंदो आ तो वो केड़ी भी अवस्था हुजे संसार जी उन्हनि खे त्याग न करे, भक्ति जो त्याग न करे, दान जो त्याग न करे। कर्ण महाराज जी कथा ईंदी आहे न, महाभारत जी कथा, भगवान श्री कृष्ण हुया त पांडव जी तरफ, पर विच विच में केडी महिल कर्ण जी ॾाढी तारीफ़ कंदा, कर्व कौरव जी तरफ हुया। चओ हरे राम। इन जे लाइ हुया छो जो कॾहिं कर्ण जे बुरे समय में कौरवनि उन्हनि जी ॾाढी मदद कई। चओ हरे राम। तो महाभारत केॾो ज्ञान थी ॾे। ॾिसो भाई, भले कहिड़ो बि माण्हू हुयो, बुरे वक़्त में उन साथ ॾिनो आहे त उनजो साथ ॾियणो खपे। पर इहो बि थी सेखारे कि केॾी बि बुरी परिस्थिति अचे, बुरे माण्हू जो साथ ही न खणिजे। चओ हरे राम। बुरे माण्हू खां मदद घुरंदव त पोइ हिकु न हिकु ॾींहुं ऋण चुकाइण जे चक्कर में फासी पवंदासीं। चओ हरे राम। कर्ण महाराज जी खूब तारीफ़ कंदा भगवान कृष्ण। हाणे सोचो, विधाता जंहिंजी तारीफ़ कनि, भगवान जंहिंजी तारीफ़ कनि, कोई त हुन में ख़ासियत हूंदी। अर्जुन महाराज हिकु ॾींहुं चयो, प्रभु तव्हां आयो असांजे तरफ़, तारीफ़ तव्हां केवल कर्ण जी कंदा आहियो, आख़िर कर्ण में अहिड़ो आहे छा? हाणे ॾिसो, मां हुन कहिड़ा तीर हया आहिनि कि उहो धरती ते पियो आहे, हाणे बि तव्हां हुनजी तारीफ़ था कयो, हाणे बि हुनजी महिमा था ॻायो, आख़िर कर्ण में अहिड़ो आहे छा? भगवान चयो, हल भाई मां तोखे ॾेखारियां थो। भगवान हिकिड़े साधुअ जे ब्राह्मण जे भेष में आया। महाभारत जो युद्ध हली रहियो हुयो, कर्ण धरती ते किरियल पियो हुयो, श्वास आख़िरी हलनि पियूं। भगवान आया, भगवान अची करे कर्ण खां पुछनि था, अरे हिते दानवीर कर्ण काथे रहंदो आहे? चओ हरे राम। मां ॿुधियो आहे उहो ॾाढो वॾो दानी आहे, कर्ण काथे आहे? कर्ण हथ जोड़े करे में आख़िरी श्वास हथ जोड़े चवनि था, प्रभु मां ई कर्ण आहियां, ब्राह्मण देवता मां ई कर्ण आहियां, आज्ञा कयो मुंहिंजे लाइ कहिड़ी सेवा आहे? चई तूं कर्ण आहे? हा हा साईं मां ई कर्ण आहियां, ॿुधायो। चई अरे मां त आयो हुअमि कि मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे त तोखां कुझु दान वठी वञा, पर हिन महिल त तूं अहिड़ी हालत में आहे कोन, मूंखे त तुंहिंजे मथां दया थी अचे, तोखां मां छा दान घुरां? तूं त अहिड़ी हालत में आहे कि केॾी महिल प्राण निकिरी वञनि ख़बर ई न पवंदी। ठीकु आहे मां ॿिए कंहिंखां दान घुरी वठंदुमि। कर्ण चयो, बीहो बीहो महाराज बीहो, काॾे न वञो, हिते ई बीहो, हिते ई बीहो। न्याणी जी शादी लाइ दान खपे, मां कंदुमि न दान। चओ हरे राम। जीवन भर दान कयो आहे, हाणे आख़िरी समय आयो आहे, ख़बर आहे प्राण निकिरण वारा आहिनि, त शुभ कर्म कीअं छॾे छॾां? मुखों दान वठो। चई अरे बल्कि कोई तोखे प्राणनि जो दान ॾे, तोखे कोई रक्षा करे अची करे, तूं चए तो दान वठो, छा तोखां दान वठां? पाण किरियल पियो आहे तूं, पाण मृत्यु जहिड़ी हालत में आहे, छा ॾींदे तूं मूंखे? तॾहिं ॾिसो कर्ण पंहिंजो स्वभाव न छॾियो। कर्ण चयो, हिकु कमु कयो, मुंहिंजा 2 ॾंद सोने जा अथव। चओ हरे राम। तव्हां जल्दी हिकिड़ो कोई पत्थर खणी अचो, तोड़ो ऐं खणी वञो, तव्हांजी न्याणी जी शादी थी वेंदी। चओ हरे राम। भगवान ब्राह्मण जे रूप में चवनि था, न न भैया इहो कमु मां थोड़ी कंदुमि, मूंखे न खपे, दान न खपे, मां ॿिए कंहिंखां वठी वठंदुमि। अरे बीहो बीहो, मूं वटि कोई ब्राह्मण आयो आहे, कोई याचक कोई घुरण आयो आहे, खाली वञे, बिल्कुल बि न। कर्ण छा कयो, रेंगींदे रेंगींदे हिकिड़ो पत्थर नोकीलो पियो हुयो, उन सोचियो कि बस हाणे त मूंखे ई करणो पवंदो, पंहिंजो मस्तक खयो ऐं उहे ॾंद कढण लॻा उन पत्थर ते मथो हणी करे। चओ हरे राम। समझो था भाई, अहिड़ी अवस्था। वो जीअं ई कोशिश करण लॻा कि बस मां 2 ॾंद कढी करे ब्राह्मण खे ॾियां, अञा मथे ते पंहिंजो सिर रखण ई वारा हुया त उन्हनि खे स्पर्श थियो कि कुझु कोमल आहे। पत्थर त कोमल थी नथो सघे। अखियूं खुलियूं, मथे ॾिठऊं त भगवान पंहिंजे सरल भेष में, हा हा, भगवान श्री कृष्ण पंहिंजे साक्षात रूप में अची करे पंहिंजो हथ कर्ण जे मथे ते रखी छॾियो। चओ हरे राम। अरे प्रभु तव्हां केशव, तव्हां? भगवान अर्जुन खे निहारनि था, अर्जुन तूं चए पियो न कर्ण में कहिड़ी ख़ासियत आहे? बस इहा ई ख़ासियत आहे कि आख़िरी समय अची वियो आहे, पर पोइ बि उहो पंहिंजो दान जो स्वभाव नथो छॾे। चओ हरे राम। अंत समय अची वियो आहे, पोइ बि शुभ कर्मनि जो त्याग नथो करे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान असां ते बि अहिड़ी कृपा कनि भाई, छो जो ख़बर न आहे कहिड़ी श्वास आख़िरी हुजे त भजन करे वठूं, भगवान खे निहारे वठूं।
ख़बर ना आहे केॾी महिल अखियूं बंदि थी वञनि कि असां निहारे बि न सघूं, पुकार करे वठूं, ख़बर ना आहे केॾी महिल रसना भी रहे, वाणी शांत थी वञे, असां कुझु चई न सघूं, कथा ॿुधी वठूं, केॾी महिल ख़बर ना आहे कन ॿुधण लाइक़ ई न हुजनि, पेरनि सां पंहिंजे गुरूअ जे दर हली वञूं, ख़बर ना आहे पेर केॾी महिल जवाब ॾेई छॾनि, अखियुनि सां पंहिंजे सतगुरनि जा पंहिंजे प्रभुअ जा दर्शन करे वठूं, ख़बर ना आहे अखियूं केॾी महिल बंदि थी